लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं प्रोफेसर मनोहरलाल जसराणी साहिब सां जारी आहिनि। वक़्फ़े खां अवल असां ॻाल्हि पिया कईसीं त फिज़िक्स ऐं केमिस्ट्री जे प्रैक्टिकल मार्कूं जेके 33 उन ज़माने में हुयूं उन में हिकिड़ो शोर गोगा थियो हो त के उस्ताद जेके आहिनि पैसा वठी मार्कूं था ॾियनि। हिते असां साईं वरिती त करप्शन जे हिन मामले ते पोइ था ॻाल्हायूं। हा साईं, अवां ॻाल्हायो पिए। हाणे तव्हां छा था चओ त न असांजो चवणो त उन ज़माने में जॾहिं असां आयासीं त करप्शन ईअं को रेयर उके दुको वाक़ियो ॿुधंदा हुआसीं। पोइ असांखे अची चवंदा हुआ त यार हे माण्हू हीअं थो करे, हे माण्हू वठे वरितो, हे हीअं थो करे, पर ईअं आहे त ईअं सम्झो त जीअं अटे में लूणु आहे बराबरि। पर तव्हांजो यूनियन में हो? हा हा, मां यूनियन में सप्ला में रहियुसि। ठीकु आहे। हा, त तव्हांजो उहिदो? उहिदो मां जनरल सेक्रेटरी बि रहियुसि, डिस्ट्रिक्ट जो बि एग्जीक्यूटिव कमेटी मेंबर बि रहियुसि। ईअं ॿिया जॉइंट सेक्रेटरी अहिड़ियूं पोस्ट बि मूंखे हुयूं। पर वॾे में वॾो उहिदो जॾहिं असां DG कॉलेज में मीटिंग करणु ईंदा हुआसीं त एग्जीक्यूटिव CC जे मेंबर हुयुसि, जिते 5-8 ॼणा असां जेके मेन माण्हू हुआसीं जेके फ़ैसिला सादर कराए मीटिंग कराए पोइ वरी ॾींदा हुआसीं अॻिते। पोइ तव्हां यूनियन में तव्हांखे ख़बर पवंदी त पवंदी हुई, पर हाणे असां यूनियन में पंहिंजी जीअं सखरे उतां जो जेकॾहिं असांखे को अहवालु ॾिए न, असांखे उतां जो अहवालु न मिलंदो, पर ईअं न जे बराबरि आहे न। हाणे उहे अकाउंटेबल ई एतिरा न आहे, तंहिंजे करे उनजो ज़िक्र जॾहिं रुशवत वधी वेंदी आहे त पोइ प्रचार अञा वधी वेंदो आहे। भला बाक़ी हा, तव्हां यूनियन में हो, हा, अॼु तव्हां रिटायर आहियो, तालीम जे शोबे सां तव्हांजो तालुक़ बि न आहे, तव्हां प्रोफेसर बि रहिया, पढ़ायव बि, डायरेक्टर बि रहियुसि, ऑफिसरी बि कयव, हा डायरेक्टर बि रहियुसि। हाणे तव्हां अॼु जी यूनियन ते छा था चओ? उन तालीम खे वधाइण या तबाह करण में कहिड़ो रोल अदा कयो? सर उन वक़्तु हाणे त यूनियन वारो जेको मां एज़ EDO एजुकेशन कंबर में रहियुसि या लाड़काने ज़िले में रहियुसि, डायरेक्टर थी, स्कूल्स कॉलेज जी ॿई अंडर में हुया, त एक्चुअली ॾाढो यूनियन जेके असांजूं उहे ई ख़तरनाक हूंदियूं, पढ़ाइण जे लाइ बि, ग़लति कमु वठण लाइ बि, ऐं अहिड़ियूं वॾियूं अजीब हुन जूं हरकतूं हूंदियूं हुयूं। सॼो ॾींहुं पंहिंजे यूनियन ऑफिस में वेठा आहिनि, पढ़णु न वञनि, हुन जा पंहिंजा सिगरेट ऐं उहो ऐश में हूंदा, पोइ वेंदा हुआसीं, चवंदा हुआसीं, पर उहो ताक़तवर हुया, उहे विढ़ी पवंदा हुआ। ताक़त केरु थो ॾिए उन्हनि खे? ताक़त बसि इहो हुयो त टीचर हा कमु छॾे वेंदा, क्लार्क बि हुन सां गॾु, त उहे यूनियन वारा क्लार्क बि हूंदा हुआ। टीचर्स में ख़ासि तौर ते टीचर्स में बि थोरा प्रोमोशन जा ग़लति कमु वठण जा, ऐं सभु जेके टीचर्स यूनियन हुई उन में वरी उहे ग़लति कमु वठंदा हुआ, चाहींदा हुआ भई सीनियरिटी न हुजे त वरी लिस्टूं ठाराए सीनियरिटी कराए वञनि, वरी हुन जे लाइ अख़बारुनि में ॾियूं, हानेस्ट माण्हू त वरी असां ईअं कंदासीं, पर जेके वीचारा न पुॼी सघंदा हुआ उहे कराईंदा हुआ। ऐं अहिड़े नमूने सां क्लार्कनि में वरी उहे बि मायुनि जो कमु खणी अचनि, कंहिंजो ग़लति कमु खणी अचनि त सही कर, अहिड़े नमूने सां असांजो जेको प्रैक्टिकली मूं सां थियो पिए त ईअं थियो। ऐं अवल बि डायरेक्टर सां मूंखे यादि आहे जेको असांखां अवल हो, उन सां बि वीचारे सां चवंदा हुआ त टाए खां वठी ॿाहिरि कढंदा, अॼु कमु न कंदो त ईअं कंदा, माना हुनजो डामिनेंट डिॼंदा न हुआ। ज़ाहिर आहे गवर्नमेंट जी कमज़ोरी हुई, कुझु थींदो कोन हुयो, रिज़ल्ट मिलंदो कोन हो, पोइ छॾे बि माण्हू चवे वञूं काॾे। मां बि हिकिड़ो वाक़ियो इहो ई थियो त उहो अबड़ो कोई हूंदो हो नव ज़माने में, मूं वटि खोड़े साहिब जो पुटु हुयो या ॿियो काज़ी साहिब वारो जेको छोकिरो वेठो हो, उनजे साम्हूं मूंसां मिसबिहेव करणु लॻा त हिन ते सही कर बाबा, मां इहो न कंदो, इहो ग़लति कमु आहे, न इहा करणी थी, न त उथी, त उहो बि उथिया, आउं बि उथियुमि, उहो बि वेठो ॾिसे पियो, चए पियो यार हे त वॾी ॻाल्हि आहे, ऐं ईअं त उस्तादनि सां ईअं थींदो आहे। उहो माण्हू हा अब्दुल फताह मेमण वारा जेके वकील आहे उन्हनि जो कोई छोकिरो उहो वेठो हुयो, हाणे मूंखे यादि अची वियो। त अहिड़े नमूने सां हुनजी इंटरफियरेंस ॾाढी हूंदी हुई यूनियन वारे हर मामले में। मां त एतिरे क़दुरु बि पकड़ींदो हुउसि, कंदो न हुउसि कमु, मुंहिंजा जहिड़ा थिया त माई प्रेगनेंट न आहे त बि कूड़ ॾेखारे प्रेगनेंट 9 महीना मोकिले वठी वञे, इहे यूनियन वारनि जा। मां चवंदुमि यार तव्हां कहिड़ी क़ौम आहियो, छा था ईअं मुल्क ईअं कंदो आहे, सिंध ईअं हलाईंदव। अधारनि में वञा, अलाए कहिड़नि ॻोठनि में हली वेंदो हुउसि। पोइ मूंखे यादि आहे त हिकिड़े दफ़े मुख़्तियार अहमद सूमरो मुंहिंजे भाउ सां गॾु SLC में पढ़ियो हुयो, डॉक्टर वर्मा सां,
पोइ मूंखे उहो बि चए यार तूं हेॾे चांडियुनि जे ॻोठनि में निकिरी थो वञे पुलिस ऑफिसर खणी वेंदो घर न बाबा हाणे हिकु त मुंहिंजे वाल साहब जो असरु आहे ॿियो शबीर रहमान चांडे वारा नाज़िम आहिनि ॿियो असांजो हुननि सां ख़ानदानी रिश्ता आहिनि मां डिॼा नथो मां वेंदो आहियां निकिरी अदारा खोलण जी पर पघारूं बंदि कयां त वरी सियासी तौर ते उहे असांखे इंटरफेयर कंदा हुआ त बाबा न हिन जी पघार हिकिड़े दफ़े हाई कोर्ट जे जज मूंखे चयो त हिन जी पघार छो बंदि कई आहे उहा बंदि करणी न मां चयो लीगली बंदि न ई करणी पर हे अदारनि में नथा वञनि इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां मोकिलिजे ऐं मां त भला कीअं कयां चइबो चवंदा एडमिनिस्ट्रेशन लूज़ आहे भई एडमिनिस्ट्रेशन लूज़ कीअं विढ़ां छा कयां नाज़िम सरकार एक्शन खणे कोन थी त मुंझी पवंदा हुआसीं हक़ीक़त इहा हुई त यूनियन वारनि जो उन्हनि खे सोच हुजणु खपे त अदारो त हले न उहो अदारो न हलंदा सरकार छो नथी पुॼे साईं या करणु नथी चाहे सरकार त सियासी सरकारियूं थी वियूं त उहे कंहिंजो चयो न वठंदा जेकॾहिं को नाज़िम आहे या को वॾो MP आहे MLA आहे उन तरह जो माण्हू होॾे ईंदो मुंहिंजियूं शिकायतूं कंदा जंहिंजो मां हिकिड़े दफ़े मूंखे हिकिड़ो वाराह जो ॿुगियो साहिबु कोई हुयो मेंबर हो मूंखे चई त मुंहिंजो नालो करेक्शन करे ॾे हिते जो हिते मां चयो बाबा लीगल आहे अप्लाई करिणो आहे अख़बार खे ॾियणो आहे वरी उहो बाक़ाइदे बोर्ड ऑफिस जी मीटिंग थींदी आहे उते ओके कराईंदा वेंदा आहियूं ऐं उन में उहे नाला जेके पुराणा तव्हांजा विया आहिनि रजिस्टर थी उन में इहो चई त यार वरी तव्हांखे रुछत खपे त कंदव त अहिड़े नमूने सां बि पोइ मां न कंदो हुउसि त पोइ पंहिंजे नाज़िम खे चवंदा हुआ त वोट था ॾियूं इज़त ई कान्हे असांजा कम ई नथा थियनि अरे उहो असांखे चवंदा हुआ असांजा वोट था ख़राबु थियनि तव्हां महिरबानी करे मिड़ई माण्हुनि खे राज़ी कयो हाणे राज़ी ग़लति कयूं त भला पाण त जेल में न हो न वञो ऑनेस्ट माण्हू असां पंहिंजी ज़िंदगीअ में मूंखे 1973 में 2 में मां MSc कई केमिस्ट्री में 73 में मां मूंखे पहिरीं पोस्टिंग थी कराची में इनकम टैक्स इंस्पेक्टर जी 11 ग्रेड जी पोस्ट थी असांजे कंबर जो गुलाम सिद्दीक़ रिंद बि हिते उन में हुयो इनकम टैक्स में उन असांजी मुर्तज़ा पठाण हो कमिशनर उन कराई त मां हिते अचां पियो त मूंखे कंबर जो मिस्टर अब्दुल रसूल शेख कपिड़े वारो उहो ऐं मां कराची पिया अचूं त बाबा इस्पताल ते बाबा चयो त हाणे हे वञे थो 11 ग्रेड जी नौकिरीअ ते MSc कई अथई हे वञे थो रिश्वत खाइण मुंहिंजो पुटु हे रिश्वत खाईंदो न 11 ग्रेड में कराची में छा कंदो 17 MSc कई अथई त कोई 17 ग्रेड का सुठी इज़त वारी नौकिरी जंहिंमें कयो करप्शन उहा करे न नौकिरी त तव्हां हिनखे वठी त वञो था पर मां त चवां तुंहिंजे मुंहिंजो तुख मां त इहा नौकिरी न कंदे त मुंहिंजे बाबा हुनखे जो ईअं चयो त चई साईं नौकिरी न कंदो बसि ठीकु आहे मां हिनखे वठी थो वञा घुमाए था अचूं नौकिरी न पोइ मूं उहा न कई नौकिरी मूंखे 2-3 ऑर्डर ॿिया बि नवाब सुल्तान चांडे ट्रांसपोर्ट में वठी ॾिनो ऐं ताजमहल जमालीअ मूंखे गैस में 16 ग्रेड जी मूंखे अरिड़हें जो लीडर DM जी पोस्ट लाइ रिकमेंडेशन कयूं ख़बर मूंखे बि कोन हुई और दबीर मल्क हैदराबाद में डायरेक्टर चए पियो बाबा 16 ग्रेड किलो काज़ी साहिबु हिते जेको हुयो DG हुयो उहो चए बाबा डायरेक्टर हले इहा न मिलंदी आहे पोस्ट मूंखे वटि बहरहाल आयूं नौकिरियूं बि खोड़ पर पोइ आख़िरी मुंहिंजो दोस्त हुयो मिस्टर गुलाम इज़र शेख मीर चवंदा हुआसीं उहो केमिस्ट्री में उहो उन बि 72 में 71 में MSc कई हुई ऐं उहो बि लेक्चर हुयो मूंखे चई यार तूं बि हाणे लेक्चर थिए पोइ असीं उन दोस्त जे करे मां बि पोइ लेक्चर जे लाइ अप्लाई कयो त मूंखे बि मिली वई पोइ असांजी ज़िंदगीअ जो सफ़र एज़ अ प्रोफेसर केमिस्ट्री लेक्चरर थियासीं वरी डिप्टी थियासीं वरी एडिशनल थियासीं बहरहाल बाय प्रमोशन वर्चुअल प्रमोशन पोइ मां 2006 में EDU एजुकेशन लाड़काने में थियुसि पहिरियों 2006 में वरी अहिड़े नमूने सां कंबर ज़िलो थियो त वरी आयासीं कंबर ज़िले में EDU ते आयासीं 2008 में वरी उहो ई साॻियो ई हुननि जी यूनियन वारनि जा हुननि जा सभु मुंहिंजे ख़िलाफ़ु पंहिंजी आहे वॾेरनि जा माण्हू जंहिंजो कमु न करे बजेट मूंखे न ॾियणी आहे त कंबर जा 2 दोस्त अचनि जेके ॾिठल चवनि साईं बजेट हिननि खे ॾियो बाबा हुननि जी बजेट बुक में लिखियलु आहे बजेट मूंखे उहा ॾियणी आहे मां वायोलेशन कीअं कंदो रूल्स जी नाज़िम जेको आहे उन खां वठो DC वठो त अहिड़े नमूने सां साईं बहरहाल यूनियन वारा पुराणो तौरु यूनियन जो जेको तालीम ते तवजो हो उहो ख़तमु हुयो पुराणो यूनियन में डिसिप्लिन हो ऐं उन में रूल्स रेगुलेशन हुया हाणे जेके यूनियनूं आहिनि न हाणे त भत्ताखोरी आहे छा ई नथो सम्झ में अचे त किथे बि अदारो सही न आहे मां कॾहिं पंहिंजा पोयां अॼुकल्ह आहिनि हुते
जेके टीचर्स आहे उहे SDO थी विया आहिनि DO थी विया आहिनि सां ॻाल्हाईंदो आहियां चए थो साईं भींग थी वई आहे उहे ईअं चवंदा आहिनि मूंखे साईं तो वारो दौरु न आहे माना तालीम घटि ई तालीम बि भींग बि घटि थी, हा तालीम बि कोन्हे यूनियनूं बि रहियूं, यूनियनूं बि पंहिंजी जाइ ते पंहिंजो अयाशी में खाइनि पियनि था कमाइनि था पैसा काॾूं बजेटूं SMC जा पैसा स्कूल्स मैनेजमेंट कमेटी जा पैसा ॿारनि जा एंडोमेंट या जेका स्कॉलरशिप्स हुयूं असांजे दौर में ॾींदा हुआसीं नाला लिखी लिस्टूं ॾींदा ठाहे सयूं करे मोकिलींदा हुआसीं उतां बि हणी वेंदा हुआ पैसा ॾाढो हिकिड़ो करप्शन जो वॾा अदारा हाणे त हर अदारो करप्ट थी वियो आहे न कहिड़ो अदारो न आहे हिते वञूं हेल्थ में वञूं त बि ट्रांसफर जा बि ॿ टे लख रुपया आहिनि जेकॾहिं असां ॾे बि वञूं एजुकेशन में वञूं बाबा बसि कहाँ तक सुनोगे कहाँ तक सुनाऊं हज़ारों के चिकवियूं क्या क्या सुनाऊं ॾाढो ॾाढो रोअण थो अचे असां हाणे पुराणे ज़माने जा बि त ज़ाहिरा उस्ताद आहियूं न 66 जी मैट्रिक आहे भाई 50 में ॾिया आहियूं ऐं ऑफिसर बि रहियासीं सिंध लेवल ते ऑफिसर रहियासीं लिटरेसी नॉन फॉर्मल एजुकेशन में मां डायरेक्टर रहियुसि वरी मां डेप्यूटी चयन ते डायरेक्टर बेनज़ीर इनकम सपोर्ट वारे 1 ईयर बि लाड़काने डिवीजन ते कमु करे आयुसि पोइ डेप्यूटेशन ते वठी आहे पघार 45,000 वधीक मिली चयोसीं बाबा हिते लिटरेसी फॉर्मल नॉन फॉर्मल एजुकेशन जी कयूं 45,000 मथे बि मिलनि था लाड़काने में पंहिंजो घर हो वञी ॾाढी प्रोफेसर कॉलेज में घर में बि रहियासीं ऑफिस बि भरिसां हुई 5 साल खनि उते बि गुज़ारियोसीं मोटी आयासीं 2010 में रिटायर थियासीं बहरहाल एजुकेशन में यूनियन जो जेको तव्हां क्वेश्चन कयो आहे न उहे यूनियनियूं पुराणियूं जेके हूं उहे असां जे वक़्त में जेके यूनियन्स हुयूं जॾहिं असां स्टूडेंट्स हुआसीं उन में ज़मीन आसमान उहे सोच फ़िक्र वारा माण्हू हूंदा फज़ीलत वारा माण्हू हूंदा हाणे मादी तौरु थी वियो हर माण्हू खे पैसो खपे कीअं खपे कहिड़े तरीक़े सां खपे ईअं चकर आहे मूंखे यूनियन जे बारे में आख़िरी हिकिड़ो सुवालु पुछां जी जी भला हिनखे बहितर कीअं कजे साईं बहितर यूनियन वारनि खे जॾहिं सियासी इंटरफियरेंस न थींदी वॾेरे जो रोल न हूंदो वोटनि जी ज़रूरत न हूंदी अकाउंटेबिलिटी हूंदी जस्टिस हूंदो त पोइ इहे सभु थी वेंदा न घणा साल खपनि घणा साल साईं हाणे असां 75 साल जा थिया आहियूं बाक़ी बि हलाए बोनस आहे ज़िंदगी असांजी हाणे जेकॾहिं गवर्नमेंट उन हिसाब सां पाण बि सोचे ब्यूरोक्रेट पाण बि सोचे उहो वॾेरो पढ़ियलु केतिरो आहे उहो पाण बि सोचे त उहो त मसालो हल थी सघे थो न पर उहे ई नथा सोचनि त मसालो कॾहिं हल थिए उन लाइ कहिड़ी प्रिडिक्शन कजे त साल खपे 2 खपनि 3 खपनि जॾहिं आकई अठूं माउ जी आहे उहो बि सभु हिकु जहिड़ा ई आहिनि त असां छा कयूं बा तॾहिं मोहम्मद अयूब साहिबु अथई ॾाढो औखो थियो जिहाद करिणो आहे ॾुखियो कमु ॾाढो कमु आहे हिन दौर में पर मुमकिन छोजो मुमकिन त दुनिया में कहिड़ी शइ न आहे जॾहिं मुंहिंजो पीउ जेकॾहिं मुंहिंजो घर जो वॾो भाती जेको असांखे नज़र ते थो रखे उहो ई जेकॾहिं करप्ट आहे त पोइ मां त करप्ट थींदुमि ई थींदुमि न त जेकॾहिं गवर्नमेंट ई करप्ट आहे ऐं उनजो सरबराह बि करप्ट आहे उनखां मथियों सरबराह बि करप्ट आहे त लाला साईं मोहम्मद अयूब साहिबु पोइ हाणे छा इन ते तबसरो कयूं हिकिड़ी साई वठो हा साईं था वठूं बिल्कुलु महिरबानी जनाब प्रोफेसर मनवर लाल जेसराणी साहिब सां असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं